बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अज लेक्चर में असी प्रोनाउन जे एकड़े बे जेको काइंड किस्म जे बारे में पढ़ूं था जेको है रिफ्लेक्सिव प्रोनाउन। रिफ्लेक्सिव प्रोनाउन जी माना है ज़मीर मुश्तरिक, मुश्तरिक जी माना है शरीक, गडियल या भाईवार। ही हुए ज़मीर आहिनि जन के असी कंहिं ज़मीर के ज़ोरदार बढ़ाइण जे लाइ इस्तेमाल कंदा आहियूं या इन ॻाल्हि जे इज़हार लाइ त फिलाणे जेको आहे फिलाणो कमु जेको आहे उहो ख़ुदि या पाण कयो। अचो त पंहिंजे लेक्चर जी शुरूआत कयूं। हाणे रिफ्लेक्सिव प्रोनाउन या एम्फेटिक प्रोनाउंस असांजा जेको आहे माई सेल्फ, अवर सेल्फ, यूअर सेल्फ, यूअर सेल्फ, हिम सेल्फ, हर सेल्फ, इट सेल्फ, देम सेल्फ असांजा जेको आहे इहे रिफ्लेक्सिव प्रोनाउन जंहिंखे असां ज़मीर मुश्तरिक चवंदा आहियूं असांजा आहिनि। उन खां बाद में अचो त इन्हनि जो जेको आहे हाणे असल में छा आहे असांखे इहो ॾिसणो आहे त रिफ्लेक्स असां जेका मिसाल लिखिया आहिनि उन्हनि में रिफ्लेक्सिव प्रोनाउन या एम्फेटिक प्रोनाउंस कहिड़ा आहिनि, कहिड़नि खे असां जेको आहे रिफ्लेक्सिव प्रोनाउन चवंदासीं ऐं कहिड़नि खे असां जेको आहे एम्फेटिक प्रोनाउंस चवंदासीं। चवण जो मक़सदु इहो आहे त माई सेल्फ, अवर सेल्फ, यूअर सेल्फ, यूअर सेल्फ, हिम सेल्फ, हर सेल्फ, इट सेल्फ, देम सेल्फ जेकॾहिं इहे सब्जेक्ट खां यकदम बाद में इस्तेमालु थियल हूंदा त असां इनखे एम्फेटिक प्रोनाउंस चवंदासीं ऐं जेकॾहिं इहे वर्ब खां बाद में इस्तेमालु थियल हूंदा त असां उन्हनि खे जेको आहे रिफ्लेक्सिव प्रोनाउंस चवंदासीं। हिकु दफ़ा ॿीहर त जॾहिं इहे माई सेल्फ, अवर सेल्फ, यूअर सेल्फ, हिम सेल्फ, हर सेल्फ, इट सेल्फ ऐं देम सेल्फ जेकॾहिं सब्जेक्ट खां बाद यकदम इस्तेमालु थियल आहिनि त असां उन्हनि खे जेको आहे एम्फेटिक प्रोनाउंस या एम्फेसाइजिंग प्रोनाउंस चवंदासीं ऐं जेकॾहिं इहे वर्ब खां बाद में इस्तेमालु थियल आहिनि त पोइ बाद में असीं जेको आहे उन्हनि खे रिफ्लेक्सिव प्रोनाउंस चवंदासीं। हाणे अचो त असां पंहिंजा जेका एग्ज़ाम्पल्स लिखिया आहिनि उन्हनि में ॾिसूं त इन्हनि में असांजा कहिड़ा जेका आहिनि उहे रिफ्लेक्सिव प्रोनाउन आहिनि ऐं कहिड़ा जेको आहे असांजा उहे एम्फेटिक प्रोनाउंस आहिनि। सब खां पहले मां असां लिखियो आहे आई विल गो माई सेल्फ, आई विल गो माई सेल्फ। हिते असांजो जेको ही आहे इहो माई सेल्फ जेको असांजो रिफ्लेक्सिव प्रोनाउन आहे। उन खां बाद में यू एक्सप्रेस यूअर सेल्फ, हिते यूअर सेल्फ जेको आहे असांजो रिफ्लेक्सिव प्रोनाउन आहे। उन खां बाद आई माई सेल्फ, हिते जो माई सेल्फ आहे इहो बि असांजो रिफ्लेक्सिव प्रोनाउन आहे। उन खां बाद में आहे रामा हैज हर्ड हिमसेल्फ, हिते हिमसेल्फ भी असांजो रिफ्लेक्सिव प्रोनाउन आहे। उन खां बाद आई माई सेल्फ हियर्ड द रिमार्क्स, उते जेको आहे माई सेल्फ ऐं उते आहे आई वॉश माई सेल्फ व्हेन आई गेट अप, हिते माई सेल्फ भी असांजो रिफ्लेक्सिव प्रोनाउन आहे। उन खां बाद में ही हिमसेल्फ सेड सो, हिते हिमसेल्फ भी असांजो रिफ्लेक्सिव प्रोनाउन आहे। उन खां बाद में दे देमसेल्व्स एडमिटेड देयर गिल्ट, this is them से जो असांजो। उनका बाद में है we enjoyed ourselves last night, उनका बाद में है he said himself a hard task, उनका बाद में some people are always talking about themselves त हाणे असांखे जेको आहे इन्हनि आइडेंटिफाई करणो आहे त इन्हनि जेको आहे जुमलनि मां कहिड़ा असांजा जेका आहिनि उहे रिफ्लेक्सिव प्रोनाउन आहिनि ऐं कहिड़ा जेका आहिनि असांजा एम्फेटिक प्रोनाउन आहिनि। एम्फेटिक ऐं रिफ्लेक्सिव प्रोनाउन जे बारे में मां पहिरीं बि तव्हांखे थोरो फ़र्क़ु ॿुधायो त जॾहिं जुमले सब्जेक्ट खां बाद में यकदम माई सेल्फ, अवर सेल्फ, यूअर सेल्फ जेकॾहिं इहे इस्तेमालु थियल आहिनि उहे एम्फेटिक प्रोनाउन हूंदा ऐं जेकॾहिं सब्जेक्ट खां बाद में न इस्तेमालु थियल आहिनि बल्कि वर्ब खां बाद में आहिनि, फेल खां बाद में आहिनि त पोइ असांजा उहे रिफ्लेक्सिव प्रोनाउन हूंदा। हाणे असांजो पहिरियों जुमलो आहे आई विल गो माई सेल्फ। हाणे असां ॾिसूं था त हिते जेको आहे इहे आए खां सब्जेक्ट असांजो हिते आया इन खां बाद में जेको आहे माई सेल्फ यकदम इस्तेमालु न थियो आहे त इन जे करे असांजो वर्ब खां फेल खां बाद में इस्तेमालु थियो आहे। इन जे करे हीउ जेको असांजो माई सेल्फ आहे इहो असांजो रिफ्लेक्सिव प्रोनाउन आहे। उन खां पोइ ॿिए में चयो रामा हैज हार्ट हिमसेल्फ, हिते बि ॾिसूं था त हार्ट जेको असांजो मेन वर्ब आहे उन खां बाद में हिमसेल्फ इस्तेमालु थियो आहे। हिते बि असांजो हिमसेल्फ आहे उहो एम्फेटिक न बल्कि रिफ्लेक्सिव प्रोनाउन आहे। उन खां पोइ जेको हिते ॾिसूं था आई माई सेल्फ हियर्ड द रिमार्क्स, त हिते जेकॾहिं असां ॾिसूं था सब्जेक्ट खां यकदम बाद में जेको आहे माई सेल्फ इस्तेमालु थियल आहे त असां हिते चई सघूं था हिते जेको माई सेल्फ आहे असांजो उहो एम्फेटिक प्रोनाउन आहे। उन खां बाद में यू एक्सप्रेस्ड यूअर सेल्फ, हिते बि ॾिसूं था त असांजो वर्ब आहे इन वर्ब खां बाद में जेको असांजो यूअर सेल्फ इस्तेमालु थियल आहे त हिते यूअर सेल्फ असांजो जेको आहे उहो रिफ्लेक्सिव प्रोनाउन है। उनका बोल आई वॉश माई सेल्फ व्हेन आई गेट अप,
हिते भी जेकर ॾिसूं था त हे असांजो जेको माई सेल्फ आहे इहो सब्जेक्ट का न बल्कि वर्ब खां बाद में इस्तेमाल कयो आहे त इन जे करे असां इन खे भी जेको आहे रिफ्लेक्सिव प्रोनाउन चवंदासीं। उन खां बाद में आई माई सेल्फ saw him doing it तो हिते जेको आहे सब्जेक्ट का तुरंत बाद सब्जेक्ट का यकदम बाद जेको असांजो माई सेल्फ इस्तेमाल कयो आहे त असां हिते चवंदा हे असांजो जेको आहे उहो एम्फेटिक जेको आहे प्रोनाउन आहे। हिते ॾिसूं था ही हिमसेल्फ सेड सो हिते भी असांजो सब्जेक्ट का पोइ यकदम इस्तेमाल कयो आहे इन जे करे हे भी असांजो जेको एम्फेटिक प्रोनाउन आहे। उन खां बाद में जो दे देमसेल्फ हिते भी ॾिसूं था त सब्जेक्ट का बाद में यकदम जेको असांजो देमसेल्फ इस्तेमाल कयो हिते भी असांजो एम्फेटिक प्रोनाउन आहे। उन खां पोइ वी एंजॉयड अवरसेल्फ हिते जेको असांजो वर्ब आहे वर्ब खां बाद में इस्तेमाल कयो त असां इन खे रिफ्लेक्सिव प्रोनाउन चवंदासीं न कि असां इन खे जेको एम्फेटिक प्रोनाउन चवंदासीं। उन खां बाद में ही सेड हिमसेल्फ सेड असांजो वर्ब आहे उन खां बाद में हिमसेल्फ इस्तेमाल कयो इन जे लाइ हे भी असांजो वर्ब आहे रिफ्लेक्सिव प्रोनाउन है। उनका सम पीपल आर ऑलवेज टॉकिंग अबाउट देमसेल्फ हिते भी देमसेल्फ जुमले जे आखिर में इन जे लाइ चइसो सब्जेक्ट का बाद में आयो आहे सॉरी वर्ब का बाद में इहो भी असांजो जेको वो रिफ्लेक्सिव प्रोनाउन है। हाणे असांजो जेको आई विल गो त असांजो जेको आहे इहो रिफ्लेक्सिव प्रोनाउन उन खां बाद में हिते भी असांजो हे जेको आहे रिफ्लेक्सिव प्रोनाउन हिते असांजो जेको आहे एम्फेटिक प्रोनाउन हिते जेको असांजो हे भी रिफ्लेक्सिव प्रोनाउन उन खां बाद में हिते माई सेल्फ भी असांजो रिफ्लेक्सिव प्रोनाउन उन खां बाद में हिते माई सेल्फ जेको असांजो एम्फेटिक प्रोनाउन हिते हिमसेल्फ असांजो जेको उहो भी एम्फेटिक प्रोनाउन थी वियो। उन खां बाद में हिते देमसेल्फ भी असांजो जेको एम्फेटिक प्रोनाउन थी वियो ऐं उन खां बाद में हिते जेको असांजो अवरसेल्फ आहे इहो असांजो रिफ्लेक्सिव प्रोनाउन थी वियो। हिते देमसेल्फ भी असांजो रिफ्लेक्सिव प्रोनाउन आहे हिते भी असांजो हिमसेल्फ रिफ्लेक्सिव प्रोनाउन आहे। दोस्तों आज जे लेक्चर में असीं जेको आहे रिफ्लेक्सिव प्रोनाउन ऐं उन सां गॾु एम्फेटिक प्रोनाउन जे बारे में जेको आहे पढ़ियोसीं त असां इहो चयो त जेके सब्जेक्ट खां यकदम बाद में जेकॾहिं माई सेल्फ अवर सेल्फ यूअर सेल्फ हिम सेल्फ हर सेल्फ इट सेल्फ ऐं देम सेल्फ जेके यकदम इस्तेमाल थींदा त उहे असांजा जेको आहे एम्फेटिक प्रोनाउंस हूंदा ऐं जेकॾहिं उहे वर्ब खां बाद में इस्तेमाल थींदा पिया त पोइ असां उन्हनि खे जेको आहे रिफ्लेक्सिव प्रोनाउन चई सघूं था। दोस्तों जेकर तव्हांखे असांजी अॼु जी लेक्चर पसंदि आई हुजे त हिन खे लाइक कयो शेयर कयो ऐं असांजे चैनल AWK अकेडमी खे सब्सक्राइब कयो। महिरबानी। अस्सलाम वालेकुम।